प्रोग्राम हाल हक़ीक़त में भली कार। दोस्तों, ताज़ो एक फितनो इंसानी दुश्मन साम्हूं आयो आहे जेको महांगाई बुख बदहाली त आवाम जो ध्यानु हटाइण ख़ातिर प्लान त लॻे थो त माण्हुनि मथां मड़ियो पियो वञे। पुराणी बोतल में नओं शराब विझी अवामी सोच खे फितने फसाद तरफ़ धिको पियो वञे। माज़ी में फ़रिश्तनि कारनामो कयो या करायो वियो हो। राज एजेंट कलबोश नाले शख़्स खे बलोचिस्तान मां पकड़ियो हो ऐं उन रिंगट ते कई साल पाकिस्तानी मीडिया तबसरा, तजज़िया ऐं मीडिया ब्रेक न्यूज़ जा तूफ़ान मचाईंदी रही। केस हलियो, कोर्ट सज़ा ॾिनी, पर बैनुल अक़वामी कोर्ट उनखे रद्द कयो ऐं पोइ उहो रिंगट आख़िर में ख़ैर सगालीअ जे रूप में बग़ैर लाश जे दफ़न थी वियो। अहिड़ो ताज़ो किसो कलबोश जो ॿियो रूप सिंध जे अॻीचीअ में विधो वियो आहे सीमारिंद जे रूप में। हिकु ग़रीब औरत टिनि ॿारनि सां कराची वञे थी, उते रहे थी। उनखे ख़बर बि न आहे त ॿारनि जा बेफ़ाम कीअं ठहंदा आहिनि, ॿाहिरि कीअं वञिबो आहे, लेकिन उहो सभु कुझु प्रोसीजर थी वञे थो। पाकिस्तान में पासपोर्ट ठाहिणु एॾो त मुश्किल आहे जो माण्हू पढ़ियल लिखियल माण्हू बि बेज़ार थी पवंदा आहिनि। शायदि कंहिं फ़रिश्ते या आशीर्वादीअ जे कमाल तहत इहो सभु कुझु थिए थो ऐं उहा औरत ॿाहिरि वञे थी। कुझु साल ॿियनि मुल्कनि में रहण खां पोइ वरी इंडिया पहुचे थी। उते रिंगट शुरू थियनि था। उन रिंगटनि जो तूफ़ान सिंध में बि अचे थो ऐं सिंध में सुतल शैताननि जेके सूफ़ियत ऐं इंसान जे मन जा वेरी आहिनि, मियां मिठो जे रूप में उन्हनि खे जॻायो वञे थो। उनजी जाग ऐं सिंध में धाड़ियल जेके ॾींहुं राति नियाणियुनि जी अज़मतदरी कनि था, उन्हनि बेग़ैरत धाड़ियलनि खे गैरत अचे थी ऐं पोइ सिंधी हिंदुनि खे धमकियूं मिलनि थियूं। हुकूमत सिंध ॼण यतीम ॿार वांगुरु रोंदी नज़र अचे थी। वफ़ाक़ी सरकार खे सिंध टैक्स मिले पियो। वफ़ाक़ी सरकार खे सिंध मां टैक्स फुल मिले पियो। माण्हू वेल या मातम में हुजनि खे परवाह न आहे। फितनो ऐं फ़साद करण जा हू मार ज़रूरु आहिनि, पर अमन ऐं सलामती सिंधनि ज़मीर ख़मीर में न आहे। सिंध जे अवाम खे साज़िशी मोरनि खे सुञाणो पवंदो। अहिड़े फ़साद ऐं फितने खां पासो करणो पवंदो, छो त सिंध असांजे धर्मनि ऐं मज़हबनि खां आला आहे। शाइर साहिर लदानवी उन्हनि जे शान में याने फितने फ़सादनि जे शान में बहितरीन नज़म लिखियो आहे। उन जूं कुझु सिटूं। मालिक हर इंसान खे इंसान बणायो, असां उनखे हिंदू ऐं मुस्लमान बनायो। तू न हिंदू न मुस्लमान उन्हनि शैताननि जे लाइ। तू न हिंदू न मुस्लमान बणे, इंसान जी औलाद इंसान बणिबो। मालिक हर इंसान खे इंसान बनायो, असां उनखे हिंदू ऐं मुस्लमान बणायो। तू हिंदू न मुस्लमान बणिबे, इंसान जी औलाद इंसान बणिबो।